अब सवाल ॿुधो न। हिकिड़ो माण्हू आहे जंहिं शादी कई आहे, उनखे 4 महीना थी विया आहिनि, घर वारी ॾे 4 महीननि ताईं वेझो ई न वियो आहे। हाणे पुछे थो मौलवी साहब त इहो निकाह बचो या वियो? सम्झो था लाइ न, ईअं न मसइलो। हाणे जेकॾहिं आहे तबलीगी जमायत जो, पोइ निकाह कोन वेंदुसि। अवां सम्झो था लाइ न, तबलीगी ॾिठा अथव ओ जेके बिस्तरा खणी हलंदा आहिनि। छो? मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में अर्ज़ु कयां, तव्हां नाराज़ त कोन थींदव न? हाणे तव्हां उथी बीठा मां कंहिंखे ॿुधायां? हाणे वेहो महिरबानी करे, चिठी लिखी अथव त हाणे ॿुधो। बीठा हूंदो मां न ॿुधाईंदुसि, न अदा मां न ॿुधे, वेहो त ॿुधायां, ॿी अचण खे न ॿुधाईंदुसि। अची फाथा आहिनि त वरी न शुरू थी वञे। पहिरीं सूरत इहा हूंदी आहे, जेकॾहिं को माण्हू कसम खणे, तवजो सां ॿुधो अदा, कसम खणी चवे ज़ाल खे त मां कसम आहे तुंहिंजे वेझो न वेंदुसि, त पोइ इन सूरत में, कसम वारी सूरत में महीननि जी मुदत मुक़ररु आहे जेका क़ुर पाक ॿुधाई आहे, ओतिरो टाइम न वेंदो त ज़ाल हुन ते हराम थी वेंदी। सम्झो था या न? निकाह ख़तम थी वेंदो। बाक़ी जेकॾहिं कंहिं मजबूरी जे करे सफ़र में आहे, तिजारत में आहे, ईअं कंहिं ॿिए कमकार सां आहे, जीअं तव्हां था चओ त को फौजी आहे, फौजी कानून मुताबिक़ 3-3, 4-4 महीना नथा छॾनि पिया, त इन सूरत में भली साल बि जेकॾहिं न अचे त ज़ाल जे निकाह में को ख़लल कोन पवंदो आहे। सम्झो था न साईं? निकाह में ख़लल कोन पवंदो आहे। बाक़ी तबलीगी जमात वारनि जी मां जेका तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई, इहो भोग न सम्झो बल्कि हक़ीक़त सम्झो।